नाज़रीन, सिंध सरकार तरफ़ां जेके सिंध जूं ज़मीनूं आहिनि उहे सिंध जूं ज़मीनूं जेको आहे मुख़्तलिफ़ साज़िशनि तौर जीअं ताज़ो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफ़ां उहा रिपोर्ट ब्रेक कई त कोहिस्तान जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे जेको आहे भुॻड़नि जी मुठ ते जेको आहे नीलाम कयूं पियूं वञनि। सिंध सरकार जेको आहे इहो सॼो कमु करे पई। उन हवाले सां जेका रिपोर्ट हली आहे उन खां पोइ बदीन जा जेके समाजी ऐं सियासी अॻवान आहिनि असीं उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं त इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। सभिनी सिंध खे तबाह ऐं बर्बाद कयो आहे, लुटियो आहे, फुरियो आहे। इन जे करे सिंध खे, सिंध जे शौर खे, हिन पंहिंजे मसइलनि खे सम्झणु खपे। सिंध दुश्मन जेके बि आहिनि उन्हनि सभिनी जे साज़िशुनि जे ख़िलाफ़ पेर झले पाण बीहणु खपे, पाण खे अॻिभरो करणु खपे, मज़ामत करणु खपे त जीअं असां पंहिंजी सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा इलाइक़ा, सिंध जी सूंहुं, सिंध जो पाणी, सिंध जो रोज़गार, सिंध जा शहर उन्हनि खे बचाए सघूं, पंहिंजो वजूद बचाए सघूं, पंहिंजी कल्चर ऐं सकाफ़त बचाए सघूं। अजरक जी नंबर प्लेट ख़राबु कोन्हे, पर इहो उनजो मक़सदु न आहे तव्हां नंबर प्लेट ॾेई ध्यानु हुन पासे छिकाए ऐं असांजे पेरनि हेठां ज़मीन कढो। इन ख़बर खे पढ़ण खां पोइ असांखे जॾहिं इहा ख़बर पई त अजरक जो नालो ॾेई असांखे हिकिड़े क़िस्म जो धोखो ॾेई ऐं सिंध सां वरी हिकिड़ी नई वेसाघाती कई पई वञे त असांखे उन ॻाल्हि जो तमामु घणो ॾुख थियो। एज़ ए राइटर, एज़ ए नाविल निगार असां इन शइ जी मज़मत कयूं था, छाकाणि त सिंध जेका आहे उहा अमन ऐं सुकून जी धरती आहे। हिन जी जेका धरती आहे उन खे जेको सो सिंध जी सकाफ़त जे नाले सां नीलाम करे ऐं उनखे वरी जेको धारियुनि हथनि में ॾेई सिंधियुनि खे वरी अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। उन ॻाल्हि जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। अजरक जो मोनोग्राम वारियूं जेके नंबर प्लेटूं आहिनि उहे ॾेई असांखे वॾो धोखो थो पियो वञे। नंढड़ी ॻाल्हि ॾेई असांखे वाह वाह करे ख़ुशि कराए ऐं वॾियूं वॾियूं पोस्टूं हलाए, पर बि असांजे इहा ख़बर नथी पए त उनजे पोयां जेको हिननि जा कहिड़ा मक़सद आहिनि ऐं वॾा मक़सद इहे आहिनि त हू सिंध जूं जेके अरबे रुपयनि जूं ज़मीनूं आहिनि उहे हिन अजरक जे कूड़ी नंबर प्लेट जे करे असांखां इहे वठी थियूं वञनि। असीं हिन जी भरपूर मज़मत करियूं था। असीं अवामी आवाज़ अख़बार जा इंतिहाई थोराइता आहियूं जिन ही बेरिया टाउन मलक रियाज़ खे जेको सो सिंध जूं क़ीमती ज़मीनूं कोहिस्तान जूं भुॻड़नि जे मुठ ते ॾेई ऐं सिंधी अवाम खे अजरक जे नंबर प्लेट ऐं अजरक मासक ते बेवकूफ़ ठाहे रहिया आहिनि। उनजी असीं भरपूर मज़मत था करियूं। असीं मुतालबो कंदासीं त इहे ज़मीनूं जेके हिते जा रहंदड़ मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जी ज़मीन आहे उन्हनि खे बेदख़ल करण जी हिकिड़ी साज़िश आहे। हिन स्कीमनि में धारिया माण्हू आबाद करे हिते जे मिसकिन माण्हुनि खे बेदख़ल कंदा, जंहिंजी भरपूर मज़मत करियूं था। अवामी आवाज़ जेको हिन शइ खे उथारियो आहे असीं उनखे ख़राज तहसीन पेश करियूं था त इहे न हुअणु घुरिजे। हीअ ज़मीन, हीअ धरती असांजी आहे ऐं असांजी रहंदी ऐं ॿियो माण्हू ते कब्ज़ो कोन्हे। असांजी जान ते जेको मारे असांखे जेको आहे कब्ज़ो करंदा, बाक़ी असीं कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। नाज़रीन, तव्हां बदीन जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि खे ॿुधो त हीअ जेका सिंध जे ज़मीननि सां जेका साज़िश थिए पई ऐं उहा साज़िश केरु करे पियो उहो बि उन्हनि क्लियर ॿुधायो आहे। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क लीनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।